अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वी न्यूज़ में भली कार ख़बर जो सिलसिलो जारी कंदे ख़बर शामिल क्यों शहदादपुर को रिपोर्ट कर रहे इरफान अली बाखरानी। शहदादपुर हैदराबाद वासी जोड़ो पसंद जो परणो करण बाद धमकियुनि मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो क़ाइम कियो आहे। इन सिलसिले में हैदराबाद वासियुनि निशा खोली मज़हब मटाए इस्लाम क़बूल करण बाद नौजवान इरशाद गोपांग सां पसंद जो परणो करे छॾियो आहे। नारीअ जो इस्लामी नालो आयशा रखियो वियो आहे। माइटनि पारां धमकियूं मिलण ख़िलाफ़ प्रेमी जोड़े जो एहतजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते नारी निस्मात आयशा दाही चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मूं पंहिंजी रज़ामंदी रज़ा ख़ुशीअ सां मज़हब मटाए इरशाद गोपांग सां शादी कई आहे, जंहिं तां माइटनि जान जा बेरी बणिजी विया आहिनि। हिन दाही चयो त मूं माइटनि मां जानी ख़तरो आहे जेके मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि पुलिस अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शहदादपुर जी अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर पिया कयूं। शहदादपुर हैदराबाद वासी जोड़ो पसंद जो परणो करे एहतजाज मुज़ाहिरो रिकॉर्ड कियो आहे। हिन वक़्त जो अहम ख़बर वधीक ख़बर अपडेट लाइ विज़िट कंदा वी न्यूज़ HD।